तरीखेरो जे अवाम सां ज़ुल्म 2010 जे महाबोर्ड खां वठी 2020 ताईं गैस जो मसलो हल न थियो ऐं शहरी गैस सिलेंडर बाज़ार मां ख़रीद कनि था। पीपीए जी हुकूमत हुजे या पीटीआई जी अवाम खे को फ़ाइदो न मिलियो ऐं न ई पीअण जे पाणीअ जी फरहमी कई वई आहे। खानपुर मार में सेप्को सखर जी टीम जो मोहम्मद बख्श मारा जे फ्रंट मैन जे बंगले ते छापो। सेप्को टास्क फोर्स सखर जी टीम इंचार्ज अकील जोड़ जी अगवाणीअ में कार्रवाई करे बंगले जो कनेक्शन काटा कयो वियो। आदिलपुर लॻोठ खुआरा जो रवासी रिटायर्ड उस्ताद अब्दुल हक कलवर जो रज़ा इलाही सां वफ़ात करे वियो। संदसि जनाज़े नमाज़ बाद खुआरा मस्जिद भरिसां मिट्टी माओ हवाले कयो वियो। ऐं खानपुर महर में जमियतुल इस्लाम तालका खानगढ़ जो मजलिस उलमा जो इजलास तालका सदर हाफ़िज़ नसरुल्लाह खान कपोल जी सदरत में मदरसा हज़रात सिमदिया में थी गुज़रियो, जंहिंमें अॻवाननि चयो त खानपुर महर में ज़री नकली दवाउं ऐं ॿिज जे सरियाम विकिरे आबादगारनि खे तबाह करे छॾियो आहे। अॻवाननि एसी खानगढ़ खां मुतालबो कयो त जेली साज़ ॾिणनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।